जेसी रात अंधारी रहती सिंध में धाड़ेल कल्चर सिंध के अंदर धाड़ेल कल्चर जिगरी तौर खंबे गुमकेल कौमी कारकुनन के जिगरी तौर खंबे गुमकेल कौमी कारकुनन के मासूम प्रिया कुमारी के मासूम प्रिया कुमारी के तुंहिंजो देश मुंहिंजो देश अॼु जीए सिंध रहबर कमेटी जे सॾ ते सॼी सिंध जे डिविज़नल हेडक्वार्टरनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में बुख हड़ताली 24 कलाकनि जी कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। अॼु हिते हैदराबाद प्रेस क्लब ते आॾो साईं GM सैयद जे तहरीक जा कारकुन पुरमन एहतजाज करे रहिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त सिंध जे मथां मढ़ियल लाक़ानूनीयत जो जेको राज आहे, जेको रियासत ऐं हुक्मराननि पाण सिंध जे मथां मुसलत कयो आहे, उन गुंडा राज खे सिंध जे माण्हुनि जे वजूद जे मथां असीं अहिड़ो हिकु वार तसवर करियूं था जंहिंजो मक़सदु सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरतीअ ते मुकमल तौर ते नीस्त ऐं नाबूद करणु आहे। इन ई सिलसिले जी कड़ी आहे त सिंध में हथ वठी धाड़ेल पैदा कया विया आहिनि। सॼी जेका उत्तर सिंध आहे उन ते धाड़ेलनि जी पंहिंजी अलॻि रियासत क़ाइमु आहे। उन खां अलावा सिंधू दरिया में पाणी हिन वक़्तु जेको आयो आहे सारियाल जी मुंद आहे, पर सिंधू दरिया में पाणी न हुअण जे करे ज़मीनूं गैर आबाद थी वियूं आहिनि, माण्हू फसल पोखे न पिया सघनि, पीअण जो पाणी कोन्हे, ज़िंदगीअ जो पाणी कोन्हे। कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि मुकमल तौर ते सुकड़े जी हालत आहे ऐं नतीजे में समुंड जेको आहे उहो तेज़ी सां वधंदो पियो अचे। लखे एकड़ सालियानूं सिंध जी ज़मीन गैर आबाद थी रही आहे। वसीला बेदर्दी सां सिंध जा लुटजनि, कोयलो, गैस, बिजली ऐं पैदावार जा ऐं तवानाई जा जेके ज़रिया आहिनि उहे बेरहमी सां पंजाब लुटे पियो। इंसानी हक़नि जी एतिरी भनकड़ियूं उरूज ते आहिनि जो ॾींहं ॾिठे जो क़ौमी कारकुननि ऐं सियासी माण्हुनि खे खणी अगवा करे गाइब करे गुम कयो थो वञे, पर कंहिं बि अदालतूं नोटिस वठण जे लाइ तयारु कोन्हे। सॼो ॾींहुं सिंध में माण्हुनि खे रोडनि ऐं रस्तनि ते मारियो थो। प्रिया कुमारी खे 2 सालनि खां मथे अरसो गुज़री वियो आहे, पर कानून हरकत में नथो अचे। रियासत जी रिट नाकाम थी वई आहे। धाड़ेलनि खे पुश्त पनाही हासिल आहे। नतीजे तौर ते मासूम वापारी, शहरी, उस्ताद, शागिर्द, आम माण्हू परेशान आहिनि। इन जे करे इहो जेको गुंडा राज आहे असीं सम्झूं था त इहो पंजाब जी तरफ़ां मिड़ियल आहे। उन जा दलाल आसिफ ज़रदारी, पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, जमायत इस्लामी, MQM ॿिया सभई उन जा दलाल ऐं फ्रंट मेन आहिनि उन जा। पर बुनियादी तरह सिंध खे जंहिं तबाही जी तरफ़ धिकियो वियो आहे उनजो ज़िम्मेदार पंजाब साम्राज आहे जंहिं हथ वठी सिंध खे बर्बाद कयो। अॼु असांखे मजबूरन रोडनि ते वेहणो थो पए त पंहिंजे बचनि जी बाज़ाबी जे लाइ, पंहिंजे वसीलनि जे मालिकीअ जे लाइ असां एहतजाज था कयूं। पर सिंध जे माण्हुनि खे चऊं था ग़ुलामी जे इन कारे दौर में वक़्तु अची वियो आहे त पंहिंजे वतन जा धणी थियो, पंहिंजे शहरनि जा धणी थियो, पंहिंजे धरती जा वारस थियो। वसीला फिक्र ते बीहण खां त सवाइ तव्हां वटि ॿियो को रस्तो कोन्हे। इन जे करे सैयद जे तहरीक जो हिसो थियो ऐं पंहिंजे धरती खे, पंहिंजे क़ौमी वजूद खे बचायो। उन सिलसिले में अॼु जीए सिंध रहबर कमेटी सॼी सिंध में एहतजाज कयो आहे। अॼु हिते असां समूरनि जीए सिंध जे सां लाॻापियल पार्टियुनि जा साथी मौजूदु आहियूं। आईंदा जो लाइमल जीए सिंध रहबर कमेटी जोड़ींदी, पर हीउ जेको एहतजाजी सिलसिलो आहे उहो बदस्तूर जारी सारी रहंदो ऐं सिंधी माण्हुनि खे इन जदोजहद जो हर क़ीमत ते हिसो थियणो।